तो जुमा साहब इन वक्त अॼु जो शेड्यूल आहे आगा शहबाज़ खान जी जेका इलेक्शन वर्क आहे इलेक्शन मुहिम जे सिलसिले में एॾे तव्हांजे पटे ॾे अॼु निकितल आहिनि तव्हां हिते वेठा हो सर उहा ई त ॻाल्हि आहे उन्हनि मूंखे इन शेड्यूल में यादि न कयो आहे मूंखे आगा साहब जी वफ़ात तमामु दिली ॾुख आहे जीअं उहो वफ़ात करे विया मां कराची हुयुमि उन काफ़िले सां मां कराची दोस्तनि सां गॾु आयुमि 11:30 राति तदफ़ीन बि गॾु कराईसीं दुआ घुरीसीं आगा मुसी खान सां शहबाज़ खान सां वरी मां हलियो हुयुमि उन खां पोइ हू मूंखे यादि नथा कनि मुंहिंजे ॻोठ में बि आया मुंहिंजी बिरादरी वटि आया बि मूं वटि न आया न उहो जुमा खान तव्हां इहो ॿुधायो त कुझु जॾहिं आगा साहिबु मरहूम हाले हयात हुयो त तव्हां सां थोरो उन्हनि जी हिकिड़ी रिंजश थी हुई त उहा ख़तमु थी पोइ न बिल्कुलु साईं ख़तमु थी उहा 2022 में ख़तमु थी ऐं उहा हिकिड़ी ग़लति प्रोपेगेंडा हलाई वई हो त मुंहिंजो आगा साहिबु मोहसिन हो लीडर हुयो मां उनजी पार्टी मां त इहो करे नथो सघां न पोइ जेॾी महिल सच साबित थियो त आगा साहिबु मूंखे भलीकार चयो भाकुरे पातीसीं पर वॾी मण त हुन में इहा हुई त उहो जॾहिं बि मुंहिंजे ॻोठ में ईंदो हो त मुंहिंजी औताक ते पहिरियां लहंदो हो चवंदो बि नाले सां ईअं वठी जुमा खान द ग्रेट मैन त उहा हुनजी वॾाइप हुई वॾी मण वारो माण्हू हुयो हाणे बि असां दुआगू आहियूं शहबाज़ खान उनजो पुटु आहे असांखे पंहिंजे लीडर गौसबेग खान जो बि हुकुम आहे असां इनजी सपोर्ट कंदासीं बिल्कुलु जुमा खान ॻाल्हि इहा आहे त हिते जेका वर्क हले थी हुननि जी त मूंखे जेको महसूसु थियो आहे त उनजी जेका शेड्यूल आहे न उन्हनि जो जेको ठाहिनि था तरतीब ॾियनि था उहे कमारिया था तरतीब ॾियनि त पोइ तव्हांजा तालुकात हले कमारिया न ख़राबु आहिनि अलाए छा न सही कमारिया साहिब असांजा मोहसिन आहिनि पर जेको असुलु ॻाल्हि इहा आहे त असांजी चेयरमैनी ते जहिड़ो आहे जेको यूसी चेयरमैनी आहे हाणे अॻिले में टाइम में बीठासीं गौसबेग खान GDA में हो त मां चेयरमैनी जो फार्म भरायो त वरी उहो सेटअप पाण में वॾनि जो थी वियो त लीडर जो हुकुम अखियुनि ते रखिणो आहे न त उहो त ठीकु आहे पर ॾिसो न हिते यूसियूं विरायल आहिनि 7-8 यूसियूं आहिनि कोट दुरानी जे माना कस्टडीअ में 7-8 यूसियूं आहिनि कमारियनि जे कस्टडीअ में महर साहिबनि जो त जेको दाव दख़ल ई कोन्हे न पार्टीअ में त भली हुजनि त तव्हां कंहिंजा माण्हू हो तव्हां विचो महर जा माण्हू त पोइ तव्हांखे भाऊ अजायो आहे न तव्हांजो ॾुख करणु न उहे आगा साहिब खे उहे यूसियूं न जेके असांजे पासे ॾियनि उहे आगा साहिब खे हुयूं पोइ आगा साहिब यूसी कहिड़ी आहे वारासो उनजो चेयरमैन अब्दुल कादिर गोपांग अच्छा उनखे आगा साहिब जे हिसे में उहा उहो पोइ त उहो कमिटमेंट थी वियो हुनजो आगा साहिब जो गौसबेग खान जो न पोइ माना मूंखे खान विहारियो असांखे त पंहिंजे लीडर लबे करिणो आहे न पोइ उते बाक़ाइदे वाइदो थियल आहे महर हाउस ते त अॻिलो जेको पीरियड आहे उन में जुमा खान जी मां जानी माली मदद कंदुमि उन कंहिंखे ऐलान कयो उहो जेको चेयरमैन अब्दुल कादिर आहे त हाणे माना उन्हनि खे इहो आहे त हाणे त चेयरमैनी पूरी थियण वारी आहे ऐं वक़्तु अचे थो पोइ उहो शेड्यूल लिखण वारा ॾियण ॿुधाइण वारा उहे आहिनि पोइ मुंहिंजी सम्झ में उन्हनि खे ग़लति गाइड कनि था जुमा खान ॾिसो न त तव्हांजी कंप्लेन या शिकायत महरनि खां थी माना सही लॻे छो त महर उन्हनि खे नोटिफाई कराइनि न त बाबा हीअ उतां जो मेन माण्हू आहे मुख्य माण्हू आहे हिन ॾे तव्हां प्रोग्राम तरतीब ॾियो उहो त महर साहिब ते बि आयद आहे उहो बि पंहिंजो मूंखे यादि करणु उन ते बि फ़र्ज़ु आहे मां उन जे हुकुम खे लबे कयुमि वेठुमि पोइ उन जो बि मथो त फ़र्ज़ु आहे मूंखे यादि कनि हाणे एतिरे क़दुरु तव्हां कॾहिं अची ॻोठ मुंहिंजे विज़िट ॾिसो त मुंहिंजी घिटी जेका दरवाज़े ताईं मां ॻोठ जो मालिक जो पुटु आहियां समंदर खान जो त 100 फुट बि मुंहिंजे दरवाज़े ताईं चेयरमैन साहिबु माना पीवर ब्लाक न आयो आहे त उन मां कहिड़ी चङाई जी उमेद मां सम्झां थो माना मतिलबु इहो थियो त शहरयार खान पंहिंजे तक जी जेका आहे न उहा सार संभाल नथो लहे पंहिंजनि माण्हुनि जी संभाल नथो लहे अॻिते हली शहरयार खान सां बि ईअं ई थींदो जीअं कोट दुरानी वारनि सां थियो शहरयार खान बि लॻे थो त गौसबेग खान जी पोख खे इहो जेको पाणी ॾियण जे बजाए भेलाईंदो लॻे थो न बहितर आहे त उन्हनि खे हुन सम्झनि था त माण्हू पाण में सेटअप आहिनि न उन्हनि जो बि हिन में एतिरो कसूर कमांडो साहिबु न आहे पोइ हाणे उहे नथा कनि त असां बि शिकायत पंहिंजे लीडर सां न कई आहे न त बाबा जहिड़ी असां सोचूं था पोख पोखे थो सुभाणे उहा ई लुणंदो उहे बि इन शइ खां वाक़िफ़ु न आहिनि मुंहिंजो अंदाज़ो हुन लेखे त पाण में हे ॿाहिरि आहिनि पाण में सही था हलनि ऐं असां शिकायत पाण जो ऐब सम्झूं था सही अच्छा जुमा खान हाणे तव्हां अॼु जेको हिन वक़्तु ईअं सम्झो त हीअ एहतजाज आहे हिकु क़िस्म जो त जेका पार्टीअ में तव्हांजी पोज़ीशन जेका तव्हांजी ख़िदमतूं सर्विसिस क़ुर्बानियूं आहिनि उन बिहाफ़ ते तव्हांखे उहे जेके आहिनि उहा अहमियत नथा ॾियनि ऐं हमेशह तव्हांखे नज़रअंदाज़ कंदा रहा सही ॻाल्हि आहे साईं इहा हक़ीक़त आहे बिल्कुलु ऐं मां 2013 में बि आगा सिराज खान खे पंहिंजे ॻोठ जी पोलिंग खटे ॾिनी 2018 में मां महर साहिबु ॾे वियुमि बि उनखे मां पंहिंजे ॻोठ जी पोलिंग खटे ॾिनी हाणे
तव्हांजो एतिजाज आहे कंहिं सां मारनि सां कमारनि सां दुराननि सां कंहिंसां आहे न एतिजाज न आहे माना इहो आहे त पंहिंजी ॾुख माना ॾुख त माना पंहिंजी पार्टी जे हिसाब सां जॾहिं पीपुल्स पार्टी में आहियूं ऐं पार्टी हिते न हिते बंगलो आहिनि तव्हां बंगलो कहिड़े जो ॾुख आहे बंगले जो ॾुख आगा साहब जी जो आहे त जॾहिं उनजो फर्ज़ंद आहे जॾहिं असां ठही वियासीं हुनजो बाबो मूंखे हद खां वधीक मोहबत करे पियो आगा मसी ख़ान तव्हां सां ठहियल आहे आगा मसीदीन खान बि मुंहिंजो भाउ आहे बिल्कुलु ठहियल आहे उनजो असांजो कोई बि हाणे कोट दुरानी जी वाघ हिन वक़्तु जेका स्ट्रिंग आहे न ड्राइविंग जो उहा आगा मसी ख़ान जे हथ में आहे अञा शहबाज ख़ान खे मुकमल स्ट्रिंग हथ में कोन्हे को त पोइ मसी ख़ान अगरि तव्हां सां ठहियल आहे त पोइ त ठीकु आहे न त इहे तव्हांखे कोन संभाली न न आगा मसीदीन खान भाउ आहे उन सां मुंहिंजो कोई बि अहिड़ो इख़्तिलाफ़ु न आहे न ई मुंहिंजो ॾुख आहे हुन पर मुंहिंजो अंदाज़ो जेको इहो आहे त माना इन्हनि खे ग़लति गाइड कयो वियो आहे त उन जे करे उन्हनि जे ज़हन में इहा आहे बाक़ी मुंहिंजी ज़हन में कुझु बि मुंहिंजा ॿाहिरि आहिनि हा वॾी महिरबानी नाज़रीन ही असांजो जुमा ख़ान गोपांग जेको मरूफ़ सियासी समाजी अॻुवान आहे उतां जी मरूफ़ शख़्सियत आहे इन जूं वॾियूं इंतिहाई जेके आहिनि उहे इफ़ाट्स ऐं सरगर्मियूं रहियूं आहिनि पंहिंजे इलाइक़े पंहिंजे ॻोठ में ही जेको आहे हमेशह हिन जो जेको साथ रहियो आहे उहो मरूम आगा सिराज ख़ान दुरानी सां रहियो आहे ऐं कुझु टाइम जेको आहे उन जे हालियात में कुझु रंजिश कंहिं हिकिड़े ग़लतफ़हमी जे बुनियाद ते थी पर उहे फौरी तौर ते वरी ग़लतफ़हमियूं दूरि थी वियूं ऐं आगा साहब जेको आहे उहे साईं जिन सां उहो ई जेको आहे दोस्ती जो हथु हुनजो बरक़रार रहियो आख़िरी टाइम ताईं ऐं हिन वक़्तु आगा शहबाज ख़ान ऐं आगा मसी ख़ान ऐं कोट दुरानी वारनि खे ख़ुशूसन ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी साहब जेको अॼुकल्ह जेको आहे स्ट्रिंग त खणी जेको ड्राइवर आहे उन सां गॾोगॾु माना उहो वेठो आहे डायरेक्शन कुझु उनजी बि हले थी उनखे असां गुज़ारिश कंदासीं त जुमा ख़ान खे संभालियो हीउ कम वारो माण्हू अथव हीअ इलाइक़े जो डॉन अथव ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे न संभालींदव त तव्हां पंहिंजो सियासी वॾो नुक़सानु कंदव